प्रियंका गिरी गोस्वामी मां के जी तो मैं पढ़ंदी आया मुंहिंजे स्कूल जो नालो दीपमाला पागारन संस्कार पब्लिक स्कूल। मां तव्हांखे बांदरमल जी पोएम ॿुधाईंदमि। बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटनि छटिय मथानी ठार किरे पुसारी पाणी पाणी। बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। जॾहिं थिए तो उसखां व्याकुल बांदरमल छठीअ खुल। जॾहिं थिए तो उसखां व्याकुल बांदरमल छठी खुल। थिए उन्हारे में भी सानी बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। खोले रखे बंदूक बड़ा है पुछंदो आहे पोत ॿुधाए। खोले रखे बंदूक बड़ा है पुछंदो आहे पोत ॿुधाए। पेकी वई छा घर जी राणी। बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पढ़ाणी चैन हथनि ते आहे कहाणी। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटनि छटिय मथानी ठार किरे पुसारी पाणी पाणी। बांदरमल जी छठी